ॾींहनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी। मीरपुर ख़ास, बदीन, ठट्टो ऐं सिजावल ज़िला सभ खां वधीक मुतासिर। मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी घरनि अंदरि दाख़िल, सवें ॻोठ ॿुॾी विया। वॾे पैमाने ते माण्हुनि जी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾपलाण, लखें एकड़नि ते बीठल फसल बि तबाह। लाॻीती बरसात सबबि मीरपुर ख़ास जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया। मुतासिर ख़ैमनि ऐं सरकारी स्कूल्स में पनाह वठण ते मजबूर। बदीन शहर जा 14 ई वार्ड ॿुॾी विया। बरसाती पाणी घरनि ऐं सरकारी इमारतुनि में दाख़िल। गोलाड़ची, तराई, खोरवा, कड़ियो घवर, टंडो बागो ऐं सिराणी समेत बदीन ज़िले जा अहम शहर पाणी हेठि। सवें ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो बि काटा। सिजावल ऐं ठट्टे ज़िले में बि बरसात जूं तबाहकारियूं। केतिरा ई ॻोठ ॿुॾण सबबि रहवासियुनि जी वॾे पैमाने ते लॾपलाण। सिंध जी राजधानी कराची में 3 ॾींहनि खां लाॻीतो वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी। बरसात हैदराबाद जे हेठाहीं वारनि इलाइक़नि खे बि ॿोड़े छॾियो। थधी सड़क, हैदर चौक, स्टेशन रोड, हाली रोड, पुराणी सब्जी मंडी, बदीन स्टाफ, अमेरिकन क्वार्टर ऐं रेलवे ट्रैक बि पाणी हेठि। जामशोरो, मटियारी, टंडो, मोहम्मद खान ज़िलनि में बि बरसात हेठाहीं वारनि इलाइक़नि खे ॿोड़े छॾियो। टंडो, लयार ऐं भरपासे में बरसात सबबि केतिरा ई घर किरी पिया। नसरपुर, बुलड़ी शाह करीम ऐं ॿियनि इलाइक़नि में बि घरनि खे नुक़सान पहुतो। भारतीय रियासत गुजरात में तबाही मचाईंदड़ बरसाती सिस्टम सिंध टाटारो न कयो। मौसमियात खाते कराची समेत सिंध जे साहिली ज़िलनि में तेज़ बरसातुनि सां गॾु सामूंडी तूफ़ान जो अलर्ट बि जारी करे छॾियो। मौसमियात खाते मूजिबि मीरपुर ख़ास, हैदराबाद ऐं कराची जे विचनि में बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। बरसाती सिस्टम सुभाणे ताईं सामूंडी तूफ़ान में तब्दील थी सघे थो। सिंध में बरसाती सिलसिलो 31 अगस्त ताईं जारी रहंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सामूंडी तूफ़ान जे ख़दशे सबबि पीडीएमए खे अलर्ट रहण जी हिदायत करे छॾी। समूरनि खातनि, इंतिज़ामिया ऐं मकानी इदारनि खे सरगर्म रहण जूं हिदायतूं। मुराद अली शाह पारां सूबे जे समूरनि अस्पतालुनि खे इंतिज़ाम बहितर करण जी बि हिदायत। सामूंडी तूफ़ान सबबि कराची में समुंड में वञण ऐं विंझण ते पाबंदी लागू। हैदराबाद में बरसात सबबि तालीमी इदारा सुभाणे बि बंदि रहंदा। ज़िले जा समूरा सरकारी ऐं ख़ानगी तालीमी इदारा बंदि रखण लाइ डीसी नोटिफिकेशन जारी करे छॾियो। टंडो जाम जी ज़रई यूनिवर्सिटी सुभाणे बि बरसात सबबि बंदि रहंदी। जो दहशतगर्द हैं, जो पाकिस्तान दुश्मन हैं, उनके साथ न सिर्फ कोई डायलॉग का सवाल नहीं पैदा होता, उनका खात्मा इस मुल्क की तरक्की और खुशहाली के लिए नागुज़ीर है। दुश्मनाने पाकिस्तान का जो नहीं चाहते कि सी पैक का मंसूबा चले, जो पाक चीन दोस्ती में रखना डालना चाहते, लेकिन जिस तरह गवादर को फोकस किया जा रहा है, वहाँ पर धरने दिए जा रहे हैं, वहाँ पर अटैक किए जा रहे हैं, मैं समझता हूँ कि अगर इन लोगों को जो ये हमले कर रहे हैं, जो धरने कर रहे हैं, अगर उनको खुशहाली से उनको अगर फिक्र होती तो गवादर तो एक बेहतरीन मंसूबा है कि मिलकर हमें दहशतगर्दी का खात्मा करना है। और ये आयरन रिजॉल्व है सियासी हुकूमत का वफाक में, सूबों में और अफवाज पाकिस्तान का और इन सपा सलार का और इनके तमाम ऑफिसर्स का। तो मैं समझता हूँ कि इसको अगर हम मिलकर चलेंगे तो इंशाअल्लाह वो दिन आएंगे जब पाकिस्तान एक पुरअमन और खुशहाल मुल्क। शहीदनि जो रत ज़ाया थियण न ॾिबो। दहशतगर्दनि सां के बि ॻाल्हियूं न थींदियूं। आर्मी चीफ जी क़यादत में दहशतगर्दीअ जो ख़ात्मो कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो कोयटा में सूबाई एपेक्स कमेटी जे इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त दुश्मन नथो चाहे त सी पैक मंसूबो हले। बलूचिस्तान जी तरक़ीअ में का बि रंडक बर्दाश्त न कंदासीं। दहशतगर्दनि सां ॻाल्हियुनि जो सवाल ई पैदा नथो थिए। जेके पाकिस्तान जे आइन ऐं झंडे खे तस्लीम कनि था, उन्हनि सां ॻाल्हियूं थी सघनि थियूं। इंशाअल्लाह ताला जल्द सूबा सिंध के हर डिस्ट्रिक्ट के जो गरीब तरीन तबका है, हम उनको सोलर पहुंचाएंगे। बिजली को सस्ता करना, पाकिस्तान पीपल्स पार्टी उस सोच को
कि हमने बिजली को सस्ता करना, वहां तक तो हम बिल्कुल ही वेलकम करते हैं सोच को, और हम भी इसी पे काम करते हैं। वज़ीर आज़म साहब से भी कहा कि जो मंसूबा ऐलान हुआ है वो तो थोड़ा सा मेरे समझ से बाहर है, मगर मैंने चीफ मिनिस्टर सिंध को कहा है कि जाए, आप उनके वफाक के नुमाइंदे से मिले, और अगर आप सुबह सिंध को सस्ती बिजली इस तरीके से पहुंचा सकते तो बाहर में जाए मेरा सोलर, आप ऐसे ही करें। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध में सोलर होम सिस्टम प्रोग्राम जो इफ्तिताह करे छॾियो। तकरीब के ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वफ़ाक़ जो बिजली वारो निज़ाम तबाह आहे। वफ़ाक़ी इदारा सही कम न करे रहिया आहिनि। बिजली जो बिल ॾिसंदे अवाम खे करंट लॻंदो आहे। ख़्वाहिश आहे त सिंध में बिजली ठाहे अवाम खे सस्ती बिजली ॾिनी वञे। गॾिजी कम कबो त महांगाई जो मसलो बि हल थी सघे थो। पहिरें मरहले में BISP में शामिल माण्हुनि खे सोलर सिस्टम ॾिनो वेंदो। ॿिए मरहले में मिडिल क्लास खे सिस्टम ॾिनो वेंदो। पाकिस्तान बंदिश पियल तंज़ीम TTP सां ॻाल्हियुनि जो इम्कान रद्द करे छॾियो। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़ेरा बलोच चयो आहे त पाकिस्तान जो बंदिश पियल तंज़ीम TTP सां ॻाल्हियुनि जो इम्कान नाहे। बलोचिस्तान में दहशतगर्दी जे वाक़िअनि जी मज़म्मत कयूं था। हुकूमत पंहिंजे शहरनि जे तहफ़ुज़ लाइ पुरज़म आहे। पाक अफ़गान इंटेलिजेंस शेयरिंग जी ॼाण बाबति मीडिया खे आगाह नथो करे सघिजे। दहशतगर्दी जा सबूत अफ़गान हुकूमत सां शेयर कया वेंदा आहिनि। अफ़गान हुकूमत कार्रवाई करे। सिंध जे MPS खे वॾो रिलीफ। हाणे नेब ख़ान सिधी रीत जांच न करे सघंदी। स्पीकर जी मंज़ूरी बाद सिंध असेंबली में एहतिसाब सहूलत सेंटर क़ाइम। डायरेक्टर जनरल सिंध असेंबली इरफान मेमून खे फोकल पर्सन मुक़रर कयो वियो। सिंध असेंबली जो फोकल पर्सन नेब सां राब्तो कंदो। नेब खे दरख़्वास्त मिलण जी सूरत में नेब ऐं सिंध असेंबली जो नुमाइंदो दरख़्वास्त जी छंड-छाण कंदा। दरख़्वास्त जी छंड-छाण बाद कंहिं बि MP ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो थींदो। ओलंपिक्स में पाकिस्तान जो नालो बुलंद कंदड़ एथलीट अरशद नदीम खे हिलाले इम्तियाज़ जे एवार्ड सां नवाज़ियो वियो। ऐवान सदर में तकरीब दौरान सदर आसिफ अली ज़रदारी अरशद नदीम खे हिलाले इम्तियाज़ सां नवाज़ियो। अरशद नदीम सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात बि कई। सदर पारां अरशद नदीम लाइ 10 करोड़ रुपया इनाम जो ऐलान। कंदकोट भरिसां पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबिलो। हिकु एहलकार शहीद, 2 एहलकार ज़ख़्मी, हिकु धाड़ेल बि मारिजी वियो। चिमनी शाख वेझो धाड़ेलनि सां मुक़ाबले दौरान पुलिस एहलकार महमूद लाशारी शहीद थी वियो। एहलकार अलहदाद ऐं मोहम्मद शोबान मढ़ियल ज़ख़्मी। मुक़ाबले दौरान हिकु धाड़ेल मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल धाड़ेल जो भाउ आहे। धाड़ेलनि सां मुक़ाबिलो हलंदड़ आहे। ज़िले जे ॿियनि थाणनि सां पुलिस नफ़री बि इलाइक़े में तलब कई वई आहे। टंडो बाघो, नवकोट सामारो ऐं टंडो गुलाम हैदर भरिसां सिम नालनि ऐं हाकड़ो ढोरो खे घारा। केतिराई ॻोठ ऐं 100 एकड़ फसल पाणी हेठि। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारा ॿधण में रुधल। इंतज़ामिया ग़ाइब। नवकोट भरिसां पाणी जी मुसलसल चाढ़ सबबि ॻोठ नूर अली शाह वटां हाकड़े ढोरे जो बंदि टुटी पियो। ॻोठ नूर अली शाह ओभायो चांडियो, जलाल चांडियो, नसीर हिंगोर जो ऐं भेटारो फार्म ॿुॾण जो ख़तरो। टंडो बागो भरिसां ॻोठ छुटो कमराणी ऐं नवाज़ अली आरवाणी वटां शेख मंसूर सिम नाले खे 100 फुट घारो, 100 एकड़ फसल ऐं 15 खां वधीक ॻोठ ॿुॾी विया। टंडो बागो भरिसां सुल्तानी टाउन वाह खे बि 20 फुट घारो पइजी वियो। सामारो जे ॻोठ 22 हीरल भरिसां बचाव बंद खां बि सिम नाले तरफ़ छंडण खे 15 फुट घारो पवण सबबि फसल पाणी हेठि। टंडो गुलाम हैदर भरिसां ॻोठ मक़बूल पंवर ऐं ॻोठ मोहम्मद अली चांग वटि सिम नाले खे बि घारो लॻी वियो। मलीर में खुराक खाते जी लापरवाही सबबि मंज़िल पंप वटि कणक जूं लखे बोरियूं खुलियल आसमान हेठि पयल। चौमासे जे हलंदड़ बरसात सबबि कणक ख़राब थियण जो ख़दशो।
खुराक खाते जे ऑफिसर्स मलीर जे 3 गोदामुनि में पियल लखें टन कणक खे बचाइण लाइ क़दम न खंया। डीएफसी मूजिब कणक जूं 2 बोरियूं 2022 जी बरसात में ख़राब थियूं हुयूं। ठुल वेझो अगवा थियल 2 ॼणनि खे पुलिस मुक़ाबले में बाज़ियाब करण जी दावा। पुलिस ॻोठ फतेह मोहम्मद बंगलाणी जे रहवासी 2 नींगरनि नादिर ऐं कदीर बंगलाणी खे रहज़न ढोरो मां बाज़ियाब कराए वरितो। एसएसपी जैकबाद जो चवणु आहे त मुक़ाबले में नींगरनि खे बाज़ियाब कराए हिक जवाबदार दिलशेर बंगलाणी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। बांग्लादेश लाइ बी टेस्ट मैच लाइ पाकिस्तानी स्क्वाड जो ऐलान। शाहीन आफरीदी खे बी टेस्ट मैच मां ड्रॉप कयो वियो। स्पिनर अबरार अहमद ऐं फास्ट बॉलर मीर हमज़ा खे टीम में शामिल कयो वियो। हेड कोच जेसन गिलेप्सी चयो आहे त रांदीगरनि खे बी टेस्ट मैच में मज़बूत रांदि ॾेखारणी पवंदी। सामुंडी तूफ़ान शान जापान जे ॿिए क्यूशो सां टकराइजी वियो। सामुंडी तूफ़ान ऐं तेज़ बरसात सबबि क्यूशो में केतिरनि ई घरनि जूं छितियूं उॾामी वयूं। लैंडस्लाइडिंग सबबि हज़ारे माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो। 2.5 लख खां वधीक घर बिजलीअ खां महरूम थी विया। मुकेश अंबाणी खां भारत जे अमीर तरीन शख़्स जो ताज खसिजी वियो। संदसि मिल्कियत में 25% घटिताई। अडाणी ग्रुप जो सरबराह गौतम अडाणी भारत जो अमीर तरीन शख़्स बणिजी वियो। भारतीय मीडिया मूजिब मुकेश अंबाणी जे असासनि जी मालियत 25% घटिजी 10.14 लख करोड़ भारतीय रुपया थी वई आहे। अडाणी ग्रुप जो सरबराह गौतम अडाणी 11.16 लख करोड़ जे असासनि सां भारत जो अमीर तरीन शख़्स आहे। ऐं हॉलीवुड फिल्म ब्लेड जो पहिरियों ट्रेलर जारी। मार्वल स्टूडियोज़ जी फिल्म ईंदड़ 7 नवंबर ते अमेरिका जे सिनेमा घरनि में रिलीज़ थींदी। कुदरत